हुकूमत ईंदड़ हफ़्ते खां क़ौमी असम्बली में चूंड सुधारा आणण जो फ़ैसिलो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह चयो आहे त इलेक्शन कमीशन चूंडुनि लाइ 7 महीना घुरिया आहिनि। अक्टूबर या नवंबर ताईं चूंडूं मुमकिन न आहिनि। आबी वसीलनि वारे वज़ीर ख़ुर्शीद शाह चयो आहे त सूमर खां चूंड सुधारनि जी शुरूआति कई वई वञे। इलेक्शन कमीशन चूंडुनि लाइ 7 महीननि जो वक़्तु घुरियो आहे। अक्टूबर ऐं नवंबर ताईं आम चूंडूं मुमकिन न आहिनि। हुन चयो त चेयरमैन सेनेट ख़िलाफ़ बेतमादी वारी रिथ जो को बि फ़ैसिलो नाहे कयो। इमरान ख़ान ख़िलाफ़ तो हिन अदालत केस ते पीपल्स पार्टी सां सलाह मशवरो नाहे कयो वियो। ख़ुर्शीद शाह वधीक चयो त चूंड सुधारा करणा आहिनि। कुझु चूंड सुधारा बजट खां अॻु ऐं कुझु बजट खां पोइ कया वेंदा। इमरान ख़ान जी हुकूमत आईनी तरीक़े सां वई। हू हुकूमत ख़िलाफ़ न पर रियासत ख़िलाफ़ तहरीक हलाए रहियो आहे। हुन चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद बाक़ी मेंबरनि जी वोटिंग खां सवाइ बि पंजाब में हमज़ा शहबाज़ खे अञा 4 वोटनि जी अक्सरियत हासिल आहे।